अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठू अरबा वाला। नेकी कंदड़नि खे अहिड़ी तरह बदिलो। पार्ट नंबर 11। अल्लाह वल रहमान रब करीम अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रऊफ़ रशीद हक़ हकीम रहीम रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। ऐं यादि करे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे जवान योशा बिन नून खे चयो 80 सालनि जो ज़मानो लगातार हलंदो रहंदुसि तव्हांजो रूम ऐं फारस जे ॿिनि दरियानि जे गॾु थियण वारी जाइ ते पहुचा। पोइ जॾहिं ॿई ॿिनि दरियाउनि जे गॾु थियण वारी जाइ ते पहुता त यूशा अलैहिस्सलाम खां मूसा अलैहिस्सलाम खे मच्छीअ जो किसो ॿुधाइणु विसरी वियो ऐं मक़सदु मच्छीअ जे ग़ाइबु थियण जे हंध जो ॼाणणु हो। पोइ मच्छी दरिया में सिरग वांगुरु रस्तो ठाहे हली वेई ऐं जॾहिं ॿई मच्छीअ जे वञण खां पोइ पंहिंजे हिन सफ़र जे करे थकु थियो आहे योशा अलैहिस्सलाम चयो छा ॾिठई जॾहिं टकिरीअ वटि तरसियासूं त बेशक मूंखां मच्छी विसरी वई ऐं शैतान ई मूंखां इहा ॻाल्हि विसारे छॾी त इहो किसो तोसां बयानु करियां। ऐं मच्छीअ अजीब तरीक़े सां समुंड ॾांहुं पंहिंजी वाट वरिती। मूसा अलैहिस्सलाम चयो त इहो ई हंधु आहे जंहिंखे असां तलाश करियूं था। पोइ ॿई पंहिंजा पेर खणी पोइते मोटिया। पोइ जे बाननि मां हिकु बाने खे लढाऊं जंहिंखे असां पंहिंजे तरफ़ां रहमत नबूअत ॾिनी हुई ऐं पंहिंजे तरफ़ां खेसि इल्मु ग़ैब सेखारियो। पोइ मूसा अलैहिस्सलाम चयो त छा इजाज़त ॾींदो त तोसां गॾिजी हलां जीअं भलाईअ जूं ॻाल्हियूं सेखारीं जेकी तोखे सेखारियूं वयूं आहिनि। ख़िज़र अलैहिस्सलाम चयो बेशक तूं मूंसां हरगिज़ सब्र करे कोन सघंदे ऐं पैगंबर हुअण जे बावजूदि जंहिं ॻाल्हि जी तोखे ख़बर ई न आहे ऐं जेका तोखे बज़ाहिर दुरुस्त न हुजे उन ते तूं कीअं सब्र करे सघंदे। मूसा अलैहिस्सलाम चयो जेकॾहिं अल्लाह ताला घुरियो त तूं मूंखे सिगो ई सब्र कंदड़ लहंदे ऐं कंहिं बि कम में तुंहिंजी नाफ़रमानी न कंदुसि। ख़िज़र अलैहिस्सलाम चयो जेकॾहिं मूंसां गॾु हलीं त पोइ कंहिं शइ बाबति मूंखां पुछा न करे तव्हांजो तोखे इहा पाण ॿुधायां ऐं उन जी वज़ाहत करियां। पोइ ॿई उतां हलिया। तव्हांजो जॾहिं ॿेड़ीअ में चढ़िया त ख़िज़र अलैहिस्सलाम उन में सोराख़ कयो। मूसा अलैहिस्सलाम चयो त छा ॿेड़ीअ वारनि खे ॿोड़ण लाइ उन में सोराख़ कयो अथई? बेशक तूं हिकु अणवणंदड़ कमु कयो। ख़िज़र अलैहिस्सलाम चयो त मूंसां सब्र न करे सघंदे। मूसा अलैहिस्सलाम चयो त जेका ॻाल्हि मूंखां विसरी वई तंहिं ते मुंहिंजी पकड़ न करे मुंहिंजे कम में मूं ते सख़्ती न करियो। ॿई हलिया। तव्हांजो जॾहिं ॿारनि सां रांदि खेॾंदड़ हिकु छोकिरे वटि पहुता त ख़िज़र अलैहिस्सलाम खेसि क़त्लु करे छॾियो। मूसा अलैहिस्सलाम चयो त छा तूं हिकु मइसूम जी जान खे बग़ैर बदीअ जे क़त्लु कयो? बेशक तूं त ॾाढो ग़लति कमु कयो। ख़िज़र अलैहिस्सलाम चयो त छा मूं तोखे न चयो हो त दरअसल तूं मूंसां सब्र करे न सघंदे? मूसा अलैहिस्सलाम चयो त जेकॾहिं तोखां हिन खां पोइ ऐतराज़ कंदे कंहिं शइ जे बारे में पुछां त पोइ मूंखे साणु वठी न हल। बेशक मुंहिंजे पारां तोखे उज़र पहुचे चुको। जो तो चयो हो त आउं सब्र करे न सघंदुसि। पोइ ॿई हलिया।